हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट फांसन जो सरमोर सहाफ़ी रशीद राजड़ जी टीम वर्सी तकरीब प्रेस क्लब हैदराबाद में मल्हाई वई, जंहिंमें वॾे अंग में दोस्तनि मिटनि माइटनि रशीद राजड़ जे घर भातियुनि समेत सहाफ़ियुनि जे वॾे अंग शिरकत कई। इन मौके ते सदाती ख़िताब कंदे पाकिस्तान यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे जनरल सेक्रेटरी ऐं सीनियर सहाफ़ी ख़ालिद खोखर, HRCP सिंध जो कोऑर्डिनेटर प्रोफेसर इमदाद चांडे, सीनियर सहाफ़ी इकबाल मल्लाह, मरहूम रशीद राजड़ जी वॾी न्याणी रुबाब राजड़ नमत खोड़े ऐं ॿियनि चयो त अॼोकी सिंध जे हालतुनि में रशीद जी वॾी खोट महसूस थी रही आहे। उन्हनि चयो त असांजो सहाफ़त में अचणु हादसाती आहे। असां सहाफ़त में पिणु सियासत जा ख्वाब खणी निकिता हुआसीं। रशीद राजड़ जूं पाड़ूं वतन जे अंदरि हुयूं। राज भाग वारो इज़तुनि जो रखवालो हुयो। असां हिक ॿिए जी मोहबतुनि जा अमीन हुआसीं। हुन चयो त रशीद राजड़ सहाफ़ी सां गॾु आर्टिस्ट बि हो, सच लिखंदो हो। हुन जे लिखड़ियुनि में चस हो। हू चाहींदो हो त रोज़ नयूं अख़बारूं निकिरनि। संदन चवणो त रशीद राजड़ पौरत मज़लूम माण्हुनि जी चूंड कई। हू फ़क़ीर माण्हू हो जेको असां खां कॾहिं कान विसरंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।